द हिस्टोरिकल पॉइंट्स यूट्यूब चैनल तां सभिनी दोस्तनि खे शेर अल बुखारीअ जो सलाम क़बूल पवे। सिंध में डिविज़नल सेटअप ब्रिटिश दौर में रखियो वियो ऐं वक़्तन ब वक़्तन ख़त्म थींदो ऐं बहाल थींदो रहियो। हिन वक़्तु सिंध में डिवीज़ननि जो तइदादु 7 ऐं ज़िलनि जो तइदादु 30 आहे। अॼु असां ॼाणंदासीं त सिंध जे कहिड़े डिवीज़न में कहिड़ा ऐं केतिरा ज़िला आहिनि। वीडियो शुरू करण खां पहिरीं चैनल खे सब्सक्राइब करे वठो ऐं उन सां गॾोगॾु घंटी जे बटन खे प्रेस कयो त जीअं अव्हांखे हर वीडियो जो नोटिफिकेशन मिलंदो रहे। हिन वक़्तु सिंध में कराची, बंबोर, हैदराबाद, मीरपुर ख़ास, सखर, लाड़काणो ऐं शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न शामिल आहिनि, जंहिंमें ज़िलनि जी विरासत कुझु हिन रीति थियल आहे। कराची डिवीज़न में 7 ज़िला आहिनि, जंहिंमें ॾखण कराची, ओभर कराची, सेंट्रल कराची, ओलह कराची, कोरंगी, मलीर ऐं किया माड़ी ज़िला शामिल आहिनि। बंबोर डिवीज़न जेका 3 ज़िलनि ते मुश्तमिल आहे, जंहिंमें ठट्टो, सिजावल ऐं बदीन शामिल आहिनि। हैदराबाद डिवीज़न में ज़िलनि जो तइदादु 6 आहे, जंहिंमें हैदराबाद, दादू, जामशोरो, मटियारी, टंडो अलायार ऐं टंडो मोहम्मद ख़ान ज़िला शामिल आहिनि। जॾहिं त मीरपुर ख़ास डिवीज़न जे ज़िलनि जो तइदादु 3 आहे, जंहिंमें मीरपुर ख़ास, उमरकोट ऐं थरपारकर शामिल आहिनि। सखर डिवीज़न में ज़िलनि जो तइदादु 3 आहे, जंहिंमें सखर, खैरपुर ऐं घोटकी शामिल आहिनि। जॾहिं त लाड़काणो डिवीज़न में 4 ज़िला आहिनि, जंहिंमें लाड़काणो, जेकबाबाद, कशमोर, कंबर शहदाद कोट ऐं शिकारपुर शामिल आहिनि। शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जे ज़िलनि जो तइदादु 3 आहे, जंहिंमें शहीद बेनज़ीराबाद, सांगढ़ ऐं नौशेरो फिरोज़ शामिल आहिनि। अॼोकी हिन वीडियो में एतिरो ई। वरी मिलबो कंहिं नई वीडियो सां गॾु। तेसिताईं इजाज़त ॾींदा शेर अल बुखारीअ खे। अल्लाह हाफ़िज़।